हेलो। हाँ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं जो ख़बर ही तव्हां ही जेको खज़ानो ही किथां हासिलु कयो? इहो खज़ानो मुंहिंजो ज़ाती आहे। माण्हू जरा ख़ुदा कण पैसा ॾींदा हुआ अच्छा तवाची में फितरे जा, अच्छा ॿियो को ख़ुदा कण ॾींदो उन ई मां जेको सो ही किताब सभु मूं वरिता आहिनि। सही लाइब्रेरी जो वजूद मूं 1988 में रखियो आहे, 16 तारीख़ ज़ुल्क़ाद जी सही ऐं सेप्टेम्बर जी 9 तारीख़ 1988 में जुमे जो मुबारक ॾींहुं सही हुन ते लाइब्रेरी जो वजूद में रखियो। साईं मुफ्ती क़ाज़ी मोहम्मद अहमद नईमी हिन लाइब्रेरी खे दस्तख़त कयो आहे परपट, सही ऐं पोइ हिकिड़ो हिकिड़ो करे ई वरिता अथमि। तक़रीबन 3-4 हज़ार जे क़रीब किताब हूंदा। इहे जेके आहिनि से सभु मुंहिंजे पंहिंजा ज़ाती आहिनि, कंहिंखां मूं पिना कोन्हे न कंहिंखां मूं खयां आहिनि। ऐं हदीस जा किताब आहिनि, अदबी किताब आहिनि, तारीख़ी किताब आहिनि, वॾा तफ़सीर आहिनि, तसव जा किताब आहिनि, अच्छा अलाहनि जा किताब आहिनि गाॾे न रुआ ऐं अदबी किताब आहिनि, वॾा तारीख़ी किताब आहिनि। इहे आउं पढ़ंदो आहियां, दुनिया जी हर मालूमातनि में आहे। शाइरी शाइरी जा किताब आहिनि, दरगाहनि जा अलाह जे वलण जा किताब आहिनि। ऐं इहे जेके किताब आहिनि से बहरहाल त मुख़्तलिफ़ माण्हुनि जी मदद सां मूंखे मिलिया आहिनि। पढ़ंदो आहियां पुराणा माटाणा बि किताब, असुलु बम्बई छापे जा 250-300 साल जा पुराणा किताब, जेके पनो उथराईंदो उहो पनो जेको आहे सो माना सम्झ त टुटियो वञे, अहिड़ा ज़बून हालति में पुराणा किताब आहिनि। उहा हाणे नवां बि करणा आहिनि। हितां हुतां ई सुठे नमूने सां यादगिरी अची वेंदी हली अंदरि। पैसा पंधु जाम कयो आहे। पंधु मूं जाम कयो, हली पंधु कया, वॾा वॾा सफ़र कया आहिनि। 30, 40, 35 किलोमीटर ॾींहं में मूं पंधु बि कयो आहे। माशाअल्लाह। उहा कहिड़ी शइ आहे तव्हां दुनिया में न कई हुजे? बसि शादी मूं कोन कई आहे, ग़लति कमु मूं कंहिंसां कोन कयो आहे, ऐं हीअ मुंहिंजी 56 साल जमार कॾहिं अरोज़ादी उघण मूं कोन थींदी आहे, मूंखे हराम आहे। अच्छा कॾहिं बि ग़लति नज़र सां कंहिं छोकिरे खे ॿाह मूं कोन झलियो आहे। सही अकेलाई में रहंदो आहियां, तनाई में पंहिंजो मां ज़िक्र फ़िक्र बाद में माण्हुनि सां मुंहिंजी निस्बत घटि ठहंदी आहे। तव्हांखे जलाल छो ईंदो आहे? बसि इहो अलाह वारे माण्हू में थोरी जज़्बात हूंदी आहे, चहिड़ो हूंदी आहे, काड़ बि यकदमि अची वेंदी आहे, लही बि यकदमि ईंदी आहे। सही सही साईं ज़िंदगी त फ़ानी आहे। हा पोइ हीउ जेको तव्हां खज़ानो गॾु कयो आहे एॾी वॾी महिनत करे, पोइ इहो खज़ानो तव्हां कंहिंजे हवाले कंदा या तव्हां कोई ॿियो तरीक़ो इस्तेमालु कंदा? इन खज़ाने जे अलावा अञा को बि माण्हू कोन थो ॾिसां, अहिड़ो माण्हू मूंखे मिले कोन थो, ऐं मुंहिंजी तबियत जो माण्हू मूंखे कोन थो मिले, ॻोल्हियां पियो। हाणे इहे किताब जेके ते वसरनामो लिखियो अथमि, माना कंहिं बि माण्हू जी हिकिड़े जी मिल्कियत कोन्हे। उहे मुख़्तलिफ़ माना वञण खां पोयां मस्जिदनि में अल सुन्नत जमात जा किताब आहिनि, देवबंद जा किताब आहिनि, हर मसइले जा किताब आहिनि। उहे मुख़्तलिफ़ माण्हू हिकिड़े हिकिड़ो माण्हू ॾींदो आहे, जेको पढ़ंदा साफ़ थींदो। अच्छा साईं तव्हां हिन दीन जे दुनिया में तव्हां कीअं आया? हिन दुनिया में बसि के मजबूरी हुई, के मसाला हुआ। अमां वीचारी गुज़ारे वई 8 सालनि जो हुअसि। बाबा जेको उन ई तलाक ॾेई छॾियो, अमां खे ॿी शादी कई। भाउ भेण मुंहिंजा हुआ 2, उहे अलॻि थी विया, बाबा वठी वियो। ऐं हुअसि नानी जे हवाले, पोइ नानी असांजो 1985 में नानी बि गुज़ारे वई। तंहिंखां पोइ मुंहिंजो जेको सफ़र हो सो सुखनाथ जे ॻोठु पोइ ॿाहिरि निकितसि 1988 में। पोइ लुआशी मसीह में आयो हुउसि, उते मजाजी इश्क जी थोरी हिकिड़े छोकिरे सां दोस्त सां निस्बत थी वई। उतां खां थी पोइ हक़ीक़ी इश्क जी लहर आई। पोइ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मस्जिदनि में, पोइ ख़बर खण चांडे जे ॻोठु, पोइ हाजी नुमंद लाखे जे ॻोठु, पोइ ॿडहरी में किरड़ चांग जे ॻोठु, ऐं मुख़्तलिफ़ मस्जिदनि में रहंदो रहंदो पोइ गिराणनि में अहमद शाह मोरी ते हाजी सलेमान जो ॻोठु, मौली मोहम्मद उस्मान गिराणे जो ॻोठु, पोइ ईअं ताहिर बजी जो ॻोठु, मुख़्तलिफ़ ॻोठनि में रहंदो रहंदो हींअर जेको सो हिते रहंदो आहियां। उते माण्हू तव्हांखे कीअं लॻा? सिंध जेका तव्हां थर ऐं इन पासे विया, थर जा माण्हू मोहबती सुठा माण्हू आहिनि, पंहिंजा लाड़ जे पट जा खती जा माण्हू सुठा आहिनि। बाक़ी जेको उत्तर साइड जा माण्हू आहिनि, उनजी तबियत थोरी शौक़ आहे, कड़क तबियत जा आहिनि, भाण वारा आहिनि, पर हुन में जज़्बात जी आहे। हाजी जबार पली तव्हांखे कीअं लॻो? हाजी जब्बार पली सुठो माण्हू आहे। हाजी जब्बार आयो कोन्हे भली, गुलस्तान तव्हांखे कीअं लॻे? गुलस्तान सुठो प्यारो माण्हू आहे। हा ई पासे में वेठो आहे। तव्हां शादी छो न कई? शादी बसि के मजबूरी के मसाला हुआ, के सबब थी विया, शरई अहिड़ा मसाला
क़ुरान शरीफ़ में आहे त बहितरीनु मर्द उहो आहे जेको हिक खां 4 शादियूं कंदो। उहो आहे, पर तस जा किताबूं पढ़िया आहिनि साईं दाता जो कचरो महजूब जय मफ़ूज़ात साईं अब्दुल करीम भुरड़ी वारे जी, जिन्हनि छड़े माण्हू खे वधीक पसंदि कयो आहे, फ़क़ीरी जान खे इबादत खे फ़िकिर करण खे, के मजबूरियूं सबबु हूंदा आहिनि, उन जे करे शादी करे न सघियसि। अच्छा ऐं शादी करणु सुनत आहे, पर लेकिन अॻिते कम खे हलाइणु फ़र्ज़ु आहे। बचा पैदा थियनि था उहे संभालणु फ़र्ज़ु आहे। ऐं ॿी ॻाल्हि त के मजबूरी बि नफ़सानी जेका ख़्वाहिश हुई सा मुंहिंजी क़ुदरती ख़तमु थी वई, बीमार थियसि। अच्छा इहा 1992 जी ॻाल्हि आहे। पोइ इहा दुआऊं घुरंदो, या अलाह मूंखे इन ॻाल्हि खां पनाह में रखियो, जंहिं अलाह साईं पनाह में रखियो। पोइ हाणे हिकिड़ो नफ़सानी ख़्वाहिश ई कोन्हे, उहो ख़्याल ई कोन्हे, उहा सही सिस्टम ई कोन्हे। पोइ शादी करे त माण्हू छा करे पियो, माई केॾांहुं वञे। साईं तव्हां जेको सॼी सिंध जा पहिरें पैदल सफ़र कयो, कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में विया तव्हां? इलाही इलाइक़े में वियो आहियां, पंधु पैदल सफ़र मूं थर ताईं कयो आहे, इलाही डिपले ताईं, हेॾा मथे ठठे ताईं, हेॾा 0 पॉइंट ताईं, भुगा मेमर ताईं, यूसुफ फ़क़ीर, शेख किरियो, अहमद राजो, इहे सभु इलाइक़ा मूं पहिरियों पंधु कया आहिनि। मसरिन में रहियो आहियां, ॻोठनि में रहियो आहियां, माण्हुनि सां वास्तो आहे, दोस्तनि सां पलनि सां वास्ता आहिनि। मोड़ पली जो ॻोठु, पुनू पली जो ॻोठु, हिते बि जजो रहियो आहियां। वॾनि सां वासा हुआ, हाणे वॾा वीचारा विया, हाणे नंढी छात रही आहे। ऐसे तव्हां केतिरा किताब हूंदा? इहे किताब तक़रीबन 3-4 हज़ार किताब आहिनि। 3-4 साईं हज़ार हिननि जी मालियत छा हूंदी? इन जी मालियत हींअर त मथे हूंदी, 10-12-15 लख थी वेंदी, पर मूं वरिता हुआ तॾहिं सस्ता हुआ, हींअर इलाही महांगा किताब आहिनि, हींअर 2-2 हज़ार खां घटि किताब मिले कोन थो। फ़क़ीर आहियो, तव्हांखे अकेला ई वधीक पसंदि ईंदी? अकेला ई वधीक पसंदि ईंदी आहे, सुकून सां अकेले में रहंदो आहियां। हर को माण्हू मूंसां ठहंदो बि कोन्हे, निस्बत हर कंहिं सां कोन्ह ठहंदी आहे। क़िस्मत ई चंद माण्हुनि सां, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ठहंदी आहे। मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वेंदो आहियां महिमान थी, हर जॻह ते बि जेको सां कोन्ह वेंदो आहियां। पोइ छा आहे जो सभु कंहिंजी पंहिंजी तबियत आहे, मुंहिंजो पंहिंजो जान आहे। ऐं के तव्हां वॾी महिनत कंदा आहियो घर ठाहिण में, ऐं पोइ जॾहिं तव्हांखे जज़्बो ईंदो आहे त पोइ सॼी महिनत ठाहे वरी कंहिंजा टपर खणी हलिया वेंदा आहियो। बसि उहो छा आहे जो मुख़्तलिफ़ मसाला आहिनि, मुख़्तलिफ़ मसाइला आहिनि, की मजबूरी थी वेंदी आहे, माण्हू मुंहिंजी तबियत जो मूंखे मिले कोन थो, पोइ इन करे निकिरी वेंदो आहियां। पर हाणे हीअ जेका जॻह हिते रहां पियो, हिते के माण्हू सां मुंहिंजी ख़ासि निस्बत वास्तो कोन्हे। ज़ुल्फ़ाली मंदर सां वास्तो आहे, जंहिंजी मनी में वेठो आहियां, उहो मूंखे भाईंदो आहे, भाउ आहे मुंहिंजो, उनजे सहारे ते हिते रहे पियो आहियां। ऐं बाक़ी जेका निस्बत आहे ॿिए कंहिंसां जजो कोन्ह ठहंदो आहियां, ऐं मंदर मुखे भाईंदा आहिनि। तव्हां इब्तिदाई तालीम किथां खां हासिलु कई? इब्तिदाई तालीम मुंहिंजे ॻोठ खां मूं हासिलु कई 1975 में, पहिरें दर्जे में दाख़िला वरिती हुई। नानी मूंखे घर क़ुरान शरीफ़ पढ़ायो, ऐं तंहिंखां पोइ 5 दर्जा मूं हाई स्कूल में तइलीम अदा कई। तंहिंखां पोइ 1988 में फ़क़ीराने जहान में आयो आहियां, मैट्रिक जो इम्तिहान ॾेई, पोइ उहो फेल थी विया त 8 दर्जा मूं पास कया हुआ। पोइ अची वियो त हिन फ़क़ीराने जहान में, पोइ तकरीयूं वाद नमाज़ क़ुरान ज़िक्र फ़िक्र, माण्हू आलम थींदा आहिनि, पग बंदा मदद में पढ़ंदा आहिनि, पर मूं वरी अलाह वारनि जी सोबत में रही फ़क़ीरी जहान नसीब थियो, फ़क़ीरी मिली, गुनाहगार आहियूं। कुदरती रूहानी मुर्शिद मुंहिंजो साईं हज़रत अलहाज इलाही बच मदन रशमदी मुजदे रहमतुल्लाह अलैह कुरैशी वारा बुज़ुर्ग आहिनि। उन कुरैशी बुज़ुर्गनि जो मुंहिंजो इत्क़ाद आहे, भरोसो आहे, ईमान आहे। ऐं मुर्शिद जेके आहिनि उन्हनि जूं दुआऊं मूंसां गॾु आहिनि। उन्हनि मुर्शिदनि जे दुआनि जे सदिके अलाह साईं मूंखे हिन मंज़िल ते पुॼायो आहे। हिन किताबनि जी, इल्म जी सादत ॾिनी, रूहानी फ़ैज़ मूंखे मिलियो। हींअर गादी नशीन साईं मुफ़्ती क़ाज़ी मोहम्मद अहमद नईमी साहिबु आहे, साईं वारा मूं वटि हिते ईंदा आहिनि, पर्चा खणी ईंदा आहिनि, ऐं खणी वेंदो आहियां, दावतूं विराईंदो आहियां। ॿार हिते मुंहिंजी दरगाह ते सफ़ाई जी ॿारी जी ड्यूटी हूंदी आहे, साईं वॾनि जे तरफ़ां लॻल आहे। तव्हां जेको मस्जिदनि में ड्यूटी कंदा आहियो, जेको ॿार पढ़ाईंदा आहियो, इमाम वग़ैरह पढ़ाईंदा आहियो, तक़रीबन जिन मस्जिदनि में तव्हांजा शागिर्द बि इलाही खोड़ सारा हूंदा? शागिर्द इलाही आहिनि, 400-500 हूंदा, पाण मथे हूंदा, छोकिरियूं आहिनि, छोकिरा आहिनि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हीअ तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं फ़क़ीर अब्दुल सत्तार तालपुर जो हुजरो। तव्हांखे इहो हुजरो ॾेखारे रहिया आहियूं त हीअ जलाली जेको बुज़ुर्ग आहे, हिन पंहिंजो कीअं आस्थानूं ठाहियो आहे। ऐं जॾहिं हीअ हुजरो हिन ठाहियो आहे, भई हीअ 4थों हुजरो ठाहियो आहे। अॻु में हिन खां ख़ूबसूरत हुजरा हुआ, पर हिनखे ख़ैरु अचो वञे, जलाल अचो वञे त उहो सॼो मिटाए ज़मीन हिकु करे वरी टपड़ कूड़े ते रखी वरी किथां निकिरी वेंदो आहे।
तव्हांखे ॾेखारियूं पिया हीउ केतिरी महिनत करे थो ऐं पर जेतिरी महिनत करे थो ड्राइण में 5 मिंट बि नथो करे। माशाल्लाह हीउ मदीने पाक जो फोटूं लॻल आहे जेका हथ जो ठहियलु आहे। हीउ हुनजी खट आहे, हीउ हिनजो मतिलबु घर जी ज़रूरियात मुताबिक़ सॼो सामान आहे। सिर्फ़ु हिन वटि पंहिंजी वाइफ कोन्हे बसि, ॿियो सभु टपड़ पूरा हिन वटि। ॿियो वञे पियो अंदरि, पाण बि हलूं था। हिन वटि 2000 किताब पियल आहिनि के मुख़्तलिफ़ माण्हुनि हिननि खे गिफ्ट कया, हिननि खे ॾिनऊं, कुझु हिन वरिता। हीअ पूरी लाइब्रेरी आहे हिन वटि, बुज़ुर्ग माण्हू आहे हिन वटि, पूरी लाइब्रेरी हिन वटि मौजूदु आहे। ऐं हीउ हिनजो हुजरो आहे, हिन में ॾिसो कहिड़ो कहिड़ो सामान पियो आहे, तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। अकेलो रहणु ॾुखियो हूंदो आहे ऐं अकेला ई माण्हू जेके रहनि था उहे जज़्बाती हूंदा आहिनि। हीअ तव्हांखे किताब ॾेखारियो पिया हिकिड़ो हिकिड़ो, हीअ 2000 किताब हिन वटि आहिनि, मुख़्तलिफ़ किताब हिन वटि। शायदि कंहिं वटि एतिरा किताब न मिलनि, हिन बुज़ुर्ग किताब जो तव्हांखे मिली वेंदो। 2000 किताब वॾी ॻाल्हि आहे। अॼु कंहिं माण्हू खां हिकिड़ो या अधु किताब हूंदो त हुनजो अधु पनो कोन हूंदो। हिन कीअं संभाले रखिया आहिनि। माशाल्लाह हीउ तव्हांखे असीं ॾेखारियूं पिया। पर हीउ जज़्बाती आहे थोरो, जिते वेंदो आहे हुनखे मज़ो कोन ईंदो आहे। 2 ॾींहं 3 ॾींहं 4 ॾींहं वरी टपड़ खुले थी। हिन महिनत जाम कई आहे। रूहानी नूरी आसमान दिलि खे सुकून पसंदि वारा हता, नूरानी किताब रोशनी वारो। हीउ हिनजो अंदरि हुजरो आहे जंहिंमें पाण वेही इबादत कंदो आहे, जो तव्हांखे ॾेखारींदो। हुजरो आहे शायदि हीउ अकेलेपन जो आहे। हिन में को दरी आहे सिर्फ़ु हिकिड़ी, बाक़ी लाइब्रेरी आहे हिकिड़ी रली विछाई पई आहे जिते हीउ इबादत कंदो आहे। हीउ तव्हांखे ॿाहिरि रस्तो ॾेखारियूं पिया। हीअ अचे पियो, हाणे हलूं था। हिन जी जेका मस्जिद हथनि जी ठहियलु आहे, माण्हू हिन जी वॾी मदद कंदा आहिनि, छो त हीउ कंहिंखां घुरंदो कोन आहे ऐं जेको नथो घुरे हुनजी वॾी मदद छो वञे। हीउ रस्तो पाण वठी पिया हलूं, सिधो हिनजे हुजरे खां ॿाहिरां रस्तो ओलंदे पासे निकिरे थो, मस्जिद वञे थो। ऐं मस्जिद में जेको हिन रंग कयो आहे उहो बे इंतिहा रंग कयो आहे ऐं हिकिड़ी वॾी महिनत आहे रंग कयो आहे। कड़ा चिट कढिया अथसि, केतिरी महिनत कई अथसि, हीउ तव्हांखे ॾेखारियो। मस्जिद में अंदरि दाख़िल थियासीं। माशाल्लाह ॾिसो केतिरो ख़ूबसूरत रंग थियल आहे, केतिरी हिन जी महिनत थियल आहे। हिन फ़क़ीर पाण हथनि तां पंहिंजे हथनि तां हिनखे रंग कयो आहे, तमामु ज़बरदस्त रंग कयो आहे ऐं वॾी महिनत सां। ऐं मेन शइ हूंदी आहे रंग जी सफ़ाई, जेका हिन वॾी एहतियात रखी आहे। माशाल्लाह ऐं मस्जिद बि ॾाढी ख़ूबसूरत ठहियलु आहे। छित बि हिन ॾाढी ज़बरदस्त ठाही आहे, रंग बि ॾाढो ज़बरदस्त कयो आहे। वॾी महिनत लॻी हूंदी हिनखे रंग करण में, अकेलो इंसान थी करे वॾी महिनत कई आहे हिन। मस्जिद अहिड़ी ठहियलु आहे, छा ॿुधाए रंग कई आहे पाण। माशाल्लाह तव्हांखे ॾेखारियूं पिया। मथे छित तव्हां ॾिसो, हुन छित जी गाडर उन ते हिन पनी लॻाई आहे। हाणे अचो था हिनजी असुल, जंहिंजे करे हीउ थोरो अॻियां आयो आहे, जेके पाणी जूं नादूं हिन रखियूं आहिनि हुते, तव्हांखे हुनजो दीदार कराईंदा। पाणी नादूं भरी पयूं आहिनि, तव्हां ॾेखारियूं पिया पाणी नादूं भरी पयूं। ये भाऊ पाणी पिए पियो। 4-5 नादूं आहिनि, पर रोज़ु फुल हूंदियूं आहिनि, सुबुह शाम फुल कंदो आहे।
पर जज़्बाती आहे जॾहिं तव्हां विच मां कावड़जी वियो हो त पोयां जेका आहिनि से इहे नादू ख़ाली हुयूं ऐं नादू बि टुटी वियूं छपरा जो छपिरो ठाहीं उहो बि टुटी वियोसि का शइ कोन हुई हीअ सिराणी खां बदीन जो रोड आहे सिराणी बदीन जो रोड आहे हुन विच में हिन बुज़ुर्ग जी आस्थानो आहे रोड वञे हीअ हिन बुज़ुर्ग जो तला आहे जेको पाणी हिन इहो पाण खोटियो मस्जिद पूरो कयईं पंहिंजे हुजरे पूरो कयईं ऐं हीअ हिन हुजरे ॾांहुं रस्तो वञे थो जेको पुठियों रस्तो आहे जेके पाण वॾनि बंगलो चवंदा आहियूं असांजो पोयों रस्तो आहे हीअ हुन उहो रस्तो आहे ऐं जेको हिन तलाउ वटि वञे थो ऐं हिन तलाउ में मच्छी हिनजी बिठी आहे हुन मच्छी बि छॾे ऐं हिन पाणी पाण वारींदो आहे अॼु पाणी वारियो अथव तॾहिं पाणी ॾिसण पियो वञे ये पानी नहीं पिला मैंने चला मैं दड़ो है न पाण खणी हथ सां खणी महिनत करे अकेलो माण्हू सचो हूंदो आहे तॾहिं हुनखे जलाल बि ईंदो आहे हुन कावड़ बि ईंदी आहे हुनखे गुस्सो बि ईंदो आहे ऐं पाणी जो तलाउ वञे त हुन में हिन ॼारी हणी छॾी आहे तारनि जी त पाणी साफ़ु वञे एतिरो न वञे अचे अॼु ऐं वरी तव्हांखे ॿाहिरियों ॾेखारियां रोड जे उलोंजे पासा हिकिड़ी कुर्सी ठाहे छॾी आहे जिते ॿ माण्हू वरी कचरी कनि हाणे इहे वेठो आहे कचरी करे तव्हांखे ॾेखारे विया ॿ माण्हू वेठा आहिनि ॿ कचरी कनि रोड जे उलोंजे पासा देवी जे पासे में सॼी दुनिया वेठो दीदार करे उते थधे पाणी वेठो पिए अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तो हीअ जंहिंजो मूं व्लॉग रखियो हो 2-3 ॾींहं अॻु जंहिं ते कुझु माण्हू तनक़ीद बि कई ऐं कुझु हुनखे सुठो कयो पर अॼु असीं हुन फ़क़ीर माण्हू जी हुन जे आस्थाने ते मौजूदु आहियूं अॼु हुनखां असीं हाल वाल वठंदासीं इंटरव्यू असीं हुनखां वठंदासीं ज़िंदगी जा 2 रस्ता आहिनि हिकिड़ो वञे थो दोज़ख ॾांहुं हिकिड़ो वञे थो जन्नत ॾांहुं हिकिड़े रस्ते ते गुलनि जी सेज आहे ॿिए ते कंडा आहिनि ऐं कंडनि वारो जेको रस्तो आहे उहो सिधो जन्नतुल फिरदौस वञे थो अलाह जे हबीब रस्ते ते हलिणो आहे जेको हीउ शख़्स उन रस्ते ते हली चुको आहे पर दुनियावी तनक़ीदूं जाम हूंदियूं आहिनि हे मोलो आहे या मौलवी आहे या फलाणो आहे ढिंगड़ो उहो दुनिया तनक़ीद थींदी रहंदी आहे पर जेकॾहिं उन जेको राज़ फ़ाइज़ थी वञे त हीउ कहिड़े क़िस्म जो मौलवी हुयो ऐं हीउ कहिड़े क़िस्म जो आलम हुयो कहिड़े क़िस्म जो कमु कंदो हुयो पोइ दुनिया हुनखे वाह वाह कंदी आहे जेसिताईं हुनखे कुझु बि न आहे केरु बि रस्ते ते अचे पियो केरु वञे पियो कंहिंखे सुञाणप न लॻंदी आहे त हीउ फ़क़ीर आहे अमीर आहे हरामी आहे हिकिड़ो हलाली केरु बि आहे कंहिंखे सुञाणप न हूंदी आहे पर जॾहिं हुनजो हक़ीक़ी को रूप हक़ीक़ी को कमु हक़ीक़ी को अहिड़ो वाक़ियो हुन साम्हूं ईंदो आहे त पोइ दुनिया हुनखे वाह वाह कंदी आहे हे बुज़ुर्ग आहे हिन शादी न कई आहे सॼी ज़िंदगी अलाह जे हबीब हिन गुज़ारे छॾी आहे अधु सिंध जी हीउ पंधु हलियो आहे उन ज़ियारतूं कयूं आहिनि ऐं हुन थोरी कर त हिन खां पुछूं था तो एॾो वॾो टाइम त कढी आहे बाक़ी असां जेको हिन खां इंटरव्यू वरितो आहे उहो असां हिन में जेको आहे अॻे हुन में स्टूडेंट हलाईंदासीं तव्हां शादी न कई तव्हांखे इहो अकेले हुअण जो अहसासु कोन थो थिए न अकेले में मूंखे सुकून थो अचे ज़िंदगी मुंहिंजी सुकून सां गुज़रे थी ऐं ॿिए कंहिंसां गॾु सुम्हंदो आहियां तॾहिं मूंखे राति जो निंड कोन ईंदी आहे अकेलाई में निंड ईंदी आहे आराम सां ज़िंदगी में सफ़र में अकेलाई में गुज़ारी आहे ऊंधा में गुज़ारी आहे रोशनी ईंदी उन में मूंखे निंड कोन थी अचे माण्हू अकेला किथे सुम्हंदा आहिनि मूंखे पुछंदा आहिनि हिन जॻह ते तूं सुम्ही त अकेलो तोखे डपु कोन थो थिए म्योगी मौसम में खिवण गोड़ूं ठका थियनि था मुंहिंजो मूंखे डपु थिए कोन था ऐं अकेलाई में सुम्हंदो आहियां सुकून सां मुंहिंजी ज़िंदगी ईअं गुज़री आहे अच्छा दुनिया जे माण्हू तव्हांखे इलाही मिलिया हूंदा के माण्हू मोला ऐं मौलवियुनि जा चिड़ बि कंदा आहिनि गुस्सा बि कंदा आहिनि अच्छा अहिड़ा माण्हू तव्हांखे कॾहिं मिलिया अहिड़ा माण्हू कई मूंखे गॾिया आहिनि कई मुखालतूं कंदा आहिनि कई गिला कंदा आहिनि कई साराह कंदा आहिनि
कई चवंदा आहिनि फ़क़ीर माण्हू आहे, कई चवंदा आहिनि हीअ तबियत जो अहिड़ो आहे, हीअं आहे हूअं आहे। ऐं के वरी नेक माण्हू तव्हांखे मिलिया हूंदा? अनेक माण्हू अलाह रब गॾिया आहिनि जिन जिन दुआऊं ॾिनियूं आहिनि, जेके जे दुआनि जे सहारे सां हिन मंदर ते पहुतो आहियां। अहिड़ा बि माण्हू फ़क़ीर मूं वटि गॾिया आहिनि, हर क़िस्म जा माण्हू मूं वटि ईंदा आहिनि। दुआ ला सघे फिणे तावीज़ आहे, उहे माण्हू चढ़ा ईंदा आहिनि, उहे उन्हनि खे लिखी ॾींदा आहिनि अक़ीदो उन्हनि जो आहे, उन्हनि खे शफ़ा थिए थी, अलाह साईं ॾिए थो। तव्हां उमिरि कयो आहे? हा, उमिरि मूं कयो आहे 2019 में उमिरि कयो, ॿी साल त वरी ॿिए चकर ते बि इरादो आहे वञण जो। अच्छा, महबूब जी सिक तमामु वॾी हूंदी आहे, पर कोशिशि कजे त हुन महबूब जो दीदार न कजे, छो त महबूब जो अगरि दीदार थींदो आहे त उहा सिक घटिजी वेंदी आहे। तव्हां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बेइंतिहा मोहबत कंदा आहियो, पर छा तव्हां उते विया अहिड़ो को तव्हांखे महसूसु थियो तव्हां हेॾो इश्क़ ऐं मोहबत खणी आयो आहियां? हा, इहा मोहबत ऐं इश्क़ मुंहिंजो अञा ताईं ओड़ो ई आहे, पाण वधीक आहे त वरी ॿी साल त वञा, उमिरि करियां, हज करियां, खाने कैबे जी ज़ियारत करियां। इंसान जी मुस्लमान जी इहा ई ख़वाहिश हूंदी आहे हर कंहिंजी, तो मदीने पाक मके पाक वञे ज़ियारतूं करे, मौला करबला वञे, इमाम हसन हुसैन जो रोज़ो मुबारक ॾिसे, मौला अली जो रोज़ो मुबारक ॾिसे, ईरान वञे, इहे इलाइक़ा ॾिसण जी ख़वाहिश मुंहिंजी आहे। इनाम इंशाअल्लाह ताला जो सफ़र थींदो। अच्छा, पाणी नादूं तव्हां ॿाहिरि रखियो हिते हज़ारे मुसाफ़िर पाणी पीअनि था, त तव्हांखे नादूं वठी ॾिनियूं या तव्हां पाण ई कोशिशि करे पंहिंजी नादूं वठंदा आहियो? नादूं तक़रीबन मूं पाण वरितियूं आहिनि, ॿियो हिकिड़ो फ़क़ीर आहे मोहम्मद ईसा मल्ला, उहो मूंखे नादूं वठी ॾींदो आहे। हिकिड़ी वठी ॾिना, अञा चए थो हिकिड़ी वठी ॾींदुसि, ऐं हिकिड़ी वरी आउं बि वठंदुसि, 4 नादूं पियूं आहिनि, अञा 2-3 रखंदासीं। त माण्हू वीचारा सॼो ॾींहुं पाणी पीअंदा आहिनि त नादूं ख़ाली न थियनि, ख़ाली अञा ई कोन थियूं थियनि। अहिड़े हिसाब सां को बि नेक करण माण्हू जे अगरि दिलि में सोचींदो आहे पर उहो नेक कमु करे ॾींदो आहे, पर उनजो जेकॾहिं उन माण्हू खे पाणी पीअंदे ॾिसंदो आहे त उनखे ॾाढो सुठो महसूसु थींदो आहे। तव्हांखे कॾहिं अहिड़ो शइ महसूसु थी? हा, मूंखे सवाबु मिलंदो, सुकून पहुचे थो, माण्हू पाणी पीअंदा आहिनि, मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी आहे। नादनि में पाणी न हूंदो आहे मूंखे टुकड़ दिलि में हूंदी आहे, अॼु पाणी कॾहिं माण्हू वीचारो मुंहिंजे नादनि तां पाणी बिना ख़ाली न वञे। अच्छा, अकेले माण्हू खे गुस्सो ऐं चिड़ ईंदी आहे, छा तव्हांखे महफ़िल में वेही तव्हांखे गुस्सो ऐं चिड़ आई आहे? मूंखे वक़्त ते अहिड़ी का ॻाल्हि थी वेंदी आहे, कचहरी में को अहिड़ो ॻाल्हि कंदो आहे, उन ते गुस्सो कावड़ ईंदी आहे, हर ॿियो कावड़ कोन थींदी आहे कचहरी में। बाक़ी हूअं वक़्त जे हिसाब सां कावड़ थींदी आहे, वरी कावड़ लही वेंदी आहे। सोचींदो आहियां हिन वीचारे खे न चवां सही हो। हाजी जबार गुलशन पली जे बारे में कुझु ॿुधायो? हाजी जबार गुलशन पली जहिड़ा सुठा दोस्त आहिनि मुंहिंजा, अलाह साईं उन्हनि खे वॾी खिदरी हयाती ॾिए, नेक कमनि में उन्हनि खे कामयाबु करे, बुराइनि खां बिछड़ण खां उन्हनि खे अलाह साईं महफ़ूज़ रखे। महिरबानी।